दिल दियण लाए दीवाना त्यार हिन आशिक हिक न हिते त हज़ार हिन भला कंहिंखे कयां पंहिंजो मामलो ही आहे दिल जो मुंहुं जे लाइ हर कदम आज़ार हिन आशिक हिक न हिते त हज़ार हिन। अस्सलाम वालेकुम यानी मदद मां आवां जी पंहिंजी सिंगर ख़ुशी बलोच। जीअं त WM प्रोडक्शन में मुंहिंजो न्यू पहिरियों एल्बम अची रहियो आहे जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि वफ़ा वहीद मेणक साहब, अली हैदर जाफ़री साहब ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि वफ़ा वहीद मेणक साहब, अली हैदर जाफ़री साहब, हाजी परवेज़ फुआरो साहब, रियाज़ अहमद मसूरी दुबई वारो, अब्बास जाफ़री साहब, इमरान अली लाशारी साहब, हाजी हारिफ लाशारी साहब, मंठार अली रुस्तमानी साहब, मोहम्मद नवाज़ मेराली ज़ोर कर वारो, मंजूर अली सोलंगी साहब, मिठल मला मियाँ वाली वारो साहब, निसार जेसर साहब, आशिक लाशारी साहब। उम्मीद थी कयां ही मुंहिंजो एल्बम तव्हां सभिनी खे ज़रूरु पसंदि ईंदो। दुआनि में यादि कंदा अली अली।